जी अदालत में दुआ मंगी अगवा केस में कैदी फरार थियण बाबति केस जी ॿुधणी थी आहे। पुलिस पारां गिरफ़्तार 5 जवाबदार जुडिशियल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत में पेश कया विया आहिनि। पुलिस पारां जवाबदारनि खे जेल कस्टडी करण जी दरख़्वास्त बि कई वई आहे। पुलिस मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त जवाबदारनि खां जांच मुकमल थी चुकी आहे, खेनि जेल उमाणी वञे। अदालत पारां जवाबदारनि खे जेल उमाइण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 10 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। इहा अहम ख़बर नाज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। कराची जी अदालत में दुआ मंगी अगवा केस में कैदी फरार थियण बाबति केस जी ॿुधणी थी आहे। पुलिस पारां गिरफ़्तार 5 जवाबदार जुडिशियल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत में पेश थिया आहिनि। इन हवाले सां ॿुधायूं पिया पुलिस पारां जवाबदारनि खे जेल कस्टडी करण जी दरख़्वास्त जेकी आहे कई वई आहे। पुलिस मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त जवाबदारनि खां जांच मुकमल थी चुकी आहे, खेनि जेल उमाणी वञे। अदालत पारां जवाबदारनि खे जेल उमाइण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 10 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। अहम ख़बर के हवाले से नाज़ तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। कराची की अदालत में दुआ मंगी अगवा केस में कैदी फरार थियण बाबति केस की ॿुधणी थी आहे। पुलिस पारां गिरफ़्तार 5 जवाबदार जुडिशियल मैजिस्ट्रेट ओभर की अदालत में पेश थिया आहिनि। पुलिस पारां जवाबदार खे जेल कस्टडी करण की दरख़्वास्त कई वई। पुलिस मौक़िफ़ अख़्तियार कयो त जवाबदारनि खां जांच मुकमल थी चुकी आहे, खेनि जेल उमाणी वञे। तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर भुट्टो, छा तफ़सील आहिनि? जेको आहे त दुआ मंगी केस जी ॿुधणी थी आहे, जंहिंमें जेके आहिनि त जवाबदार दुआ मंगी जा जो जवाबदार आज़ाद करण ऐं उनखे भॼाइण बाबति गिरफ़्तार पुलिस अहलकारनि खे अदालत में पेश कयो वियो। जवाबदारनि में हेड कांस्टेबल मोहम्मद नवीद, हेड कांस्टेबल नायाब अहमद, हेड कांस्टेबल मोहम्मद यूनिस ऐं कांस्टेबल हबीब ज़फ़र ऐं उमर फारूक शामिल आहिनि। पुलिस अदालत खे दरख़्वास्त कई त जवाबदारनि खे जेल उमाणियो वञे। जवाबदारनि जी जांच मुकमल थी वई आहे। पुलिस जो चवणु हो त जवाबदारनि खां जांच मुकमल कई आहे, जंहिंमें समूरनि जवाबदारनि खे जेल उमाणण जो हुकुम ॾिनो वञे। अदालत केस जी ॿुधणी 10 फ़रवरी ताईं मुलतवी कंदे जवाबदारनि खे जेल उमाणे छॾियो आहे। जवाबदार पुलिस अहलकारनि ते इल्ज़ाम आहे त दुआ मंगी केस जे मुख्य जवाबदार ज़ोएब खे इन्हनि बाज़ार वठी मार्केट में तारिक रोड ते ज़ोएब कुरैशी खे आज़ाद कयो हो ऐं ज़ोएब कुरैशी उतां भॼी वियो हो, जंहिं ख़िलाफ़ जेको आहे त पुलिस अहलकारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई हुई। जी ठीकु आहे।